फारूक भट्टी के रहजन फारूक भट्टी के कब्जा माफिया फारूक भट्टी के कब्जा माफिया फारूक भट्टी के मातली मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे महरुल्ला शेख जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त नाज़रीन टंडो मोहम्मद ख़ान जी न्यू मुस्लिम अब्दुल्ला शेख कॉलोनीअ में कब्ज़ा खोर DC ऑफिस जो क्लार्क ग़ुलाम फारूक भट्टी ख़िलाफ़ शेख बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कयो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त टंडो मोहम्मद ख़ान जी न्यू मुस्लिम अब्दुल्ला शेख कॉलोनीअ में ग़रीबनि जे घरनि ते जो DC ऑफिस जो क्लार्क है ग़ुलाम फारूक भट्टी वो कब्ज़ा करण लगो है। कब्ज़ा माफिया जो साथारी ग़ुलाम फारूक भट्टी जैसी प्राइवेट कार ते DC की ब्लू बत्ती हणी लोफरन के टोले से अब्दुल्ला शेख कॉलोनी की शेख बिरादरी के घरन ते चढ़ाई करे रहवासियों के हिरासा करे मौत मार धमकियों ॾिनियूं आहिनि। नाज़रीन रहवासियों जो चवणु आहे त हिते असांजा प्लाट आहिनि, असांजी ख़रीदू ज़मीननि ते रंध बिरादरी के माण्हुनि खे विहारे छॾियो आहे। DC ऑफिस के क्लार्क अड़े हरकत से इलाके में खून झेड़े जो इम्कान पिण पैदा थी पियो आहे। मुज़ाहिरीन बस वारनि खे अपील कई आहे त इन कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ कानूनी कदम खणी मथनि केस दाख़िल कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी त ही असीं जंहिं हंध ते बीठा आहियूं ही न्यू मुस्लिम शेख कॉलोनी है जिते 25 फैमिलियूं आबाद आहिनि ऐं ही कॉलोनी सायानी वेलफेयर ट्रस्ट के हवाले से असां गॾिजी ठाराईसीं जंहिंमें असांजी एग्रीमेंट है ऐं थियल बिल्कुलु असांजा कोर्टन में केस हलन पिया मोहम्मद यूनुस सायानी के खिलाफ़ ऐं असां हलूं पिया। हिते हिकिड़ो बदमस्त रहज़न धाड़ेल क़िस्म जो माण्हू ग़ुलाम फारूक भट्टी जो हिन कॉलोनी में कल्ह अची हिननि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे पंहिंजी क्लार्क आहे DC ऑफिस में क्लार्क है जो पंहिंजी प्राइवेट गाड़ी ते ब्लू बत्ती हणी उते लोफर माण्हू वठी गार्ड वठी हिन कॉलोनी में आयो है। हिते हिन ग़रीबनि माण्हुनि खे हरासा कयो अथसि, हिन नवनि मुस्लमाननि खे हरासा कयो अथसि ऐं हिते जी इंतज़ामिया SSP टंडो मोहम्मद ख़ान सुतो पियो आहे, हिते जे चूंडियल MP सुतो पियो आहे, हिते जा जेके DCs आहिनि उन्हनि खे उहे सुता पिया आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त जेको माना ही माण्हू बिल्लू बत्ती हणी गाड़ी ते सॼे ज़िले में माण्हुनि खे तंग करे रहियो आहे, सॼे ज़िले में माण्हुनि जी बनियुनि ते कब्ज़ा करे रहियो आहे, सॼे ज़िले में एतिरो त उन माण्हू तंग कयो आहे। हे बेग़रत इंसान है, हिन ते FIR दाख़िल कई वञे। असीं चऊं था त हिन माण्हू जे ख़िलाफ़ जेकॾहिं एक्शन न वरितो वियो, हिन माण्हू खे बरतरफ़ न कयो वियो त ही असीं एहतजाजी तहरीक सिंध लेवल ते हलाईंदासीं ऐं असां बुख हड़तालूं भी कंदासीं इंशाल्लाह। हिन माण्हू ते फौरन एक्शन वरितो वञे, हिन माण्हू जे ख़िलाफ़ हिन माण्हू ते FIR भी दाख़िल कई वञे ऐं हिननि ग़रीबनि जो तोफ़ीज़ कयो वञे। असीं इंसानी हुकूक जे आलम इल्म बरदार माण्हुनि खे ऐं हिते जे इंसान दोस्त माण्हुनि खे इहा अपील था करियूं त हिन ग़ुलाम फारूक भट्टी धाड़ेल क़िस्म जे माण्हू ते FIR दाख़िल कई वञे, उन जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। महिरबानी।